दोस्तों हाणे मां तव्हांखे ताज़ा तरीन सूरत हाल ॾेखारियां त हीअ जेका आहे सा असांजे गाॾी ते स्नोफॉल पई थिए जंहिंखे हूअं त असां ॻोठ हुजूं त शायदि इहो चऊंसि त ॻड़ो थो पए पर हीअ ॻड़े जी पोज़ीशन कान्हे ऐं हीअ जेको आहे नारायण जे रस्ते में असांखे बारिश सां गॾु हिकिड़ी हल्की फुल्की स्नोफॉल जेको आहे नज़र आई। हाणे असां नारायण सिटी में दाख़िल थी रहिया आहियूं ऐं ॾिसूं त नारायण जो छा हाल आहे। दोस्तो तव्हांखे ख़बर हूंदी त ही अर्ली ॾींहं आहिनि ऐं सीज़न जेको आहे नारायण जो बाक़ाइदा शुरू न थियो आहे। हीअ असां नारायण सिटी में पहुची विया आहियूं ऐं तव्हां ॾिसो त सिटी में जेको आहे को बि अहिड़ो दुकान नाले वारो या का प्रोमिनेंट प्लेस जेका असां वाज़े तौर ते खुलियल कान्हे, का होटलूं सभु बंदि पियूं आहिनि, नंढा वॾा दुकान सभु बंदि पिया आहिनि ऐं ही वर्कर जेके आहिनि से नज़र अचनि पिया आसे पासे में जेके शायदि आया हूंदा पंहिंजे कमकार जे लाइ, पर अञा विज़िटर्स जेके आहिनि से उहे हिते नज़र कोन था अचनि। कोई का दुका आहे पंहिंजी गाॾी में सो बि असां वांगुरु शायदि भुलिजी आयो हुजे ऐं उन खां अलावा को बि हिते अहिड़ो ॿाहिरि माण्हू नज़र कोन थो अचे पियो। लिहाज़ा अप्रैल जे एंड ताईं जेको आहे सो सफ़र करण खां माण्हू गुरेज़ करे, जेकॾहिं घणो शौक़ु आहे त उहो अचे ऐं डे टू डे वापसि थी वञे। सास में तोखे मां बरतर मञा आऊं ने माण्हू तूं उडाणी आऊं ने माण्हू तूं उडाणी केॾो वेझो आहे आऊं बयाबा तूं पाणी केॾो वेझो आहे आऊं अयाणो तूं सियाणी केॾो वेझो आहे आऊं बयाबा तूं पाणी स्याणी केॾो वेझो आहे आऊं बयाबा तूं पाणी केॾो वेझो आहे सादो राग मगायां तूं राणी राणो गाई आऊं त कुझु बि न आहियां तूं राणी सभु कुझु आई आऊं त उलझल अणपढ़ियल तूं त भिटाइण राणी मां न सघां अख़बार पढ़ी शाहर साला तूं ॼाणी आऊं न तूं पुराणी आऊं न तूं पुराणी केॾो वेझो आहे आऊं बयाबा तूं पाणी केॾो वेझो आहे। दोस्तो अॼोके सफ़र जी हिते ई पुॼाणी करियूं था। सदाईं।